द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। जा सिंधी अखर आहिनि छाकाणि त छो जो या छा लाइ त इशारो थियणु या सुहिणु खट हंधु बिस्तरो या सेज थपिणु मेरो करणु या दाग। साॻिए अर्थ वारा अंग्रेज़ी ऐं हिंदी अखर न अचण जे बहाने वारे जुमिले जी शुरूआति छाकाणि त या छो जो सां थींदी आहे। राम एतिरो होशियारु आहे जो ॻाल्हाए बिना सिर्फ़ इशारे में ई ॻाल्हि सम्झी वेंदो आहे। राति थियण ते हिन जी रोशनी वधीक सुहांदी सुहिणी महसूसु थींदी आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। नए घोट कुंवार लाइ सजायल बिस्तरे खे सेज बि चइबो आहे। नंढनि ॿारनि जी आदत थिए त हथ में रंगीन पेंसिल अचण ते भित ते रंग थपे दाग करे भित खे मेरो करण में देरि न कनि। सिंधियत सुहिणी रहे।